पीठ पे
साथ संगत। जय जय नारायण नारायण नारायण। इहा उस्तति करे सत्संग की शुरुआत था कयूं तो सभिनी जो स्वागत है। नारद भक्ति सूत्र ते सत्संग हली रहियो आहे। देवर्षि नारद जेको नारायण नारायण ॻाईंदो रहंदो आहे, उन भक्ति जा कुछ सूत्र कुछ फार्मूला ॿुधाया आहिनि। भक्ति जो थोड़ो परिचय ॾिनो अथई, उन ते सत्संग करे रहिया आहियूं। अॼु चौथो नंबर सूत्र ईंदो, टे ॿुधी चुका आहियूं। चौथो नंबर सूत्र आहे यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। हिन चौथे नंबर सूत्र में लक्षण आहिनि भगत जा, जंहिंखे भक्ति मिली वेंदी आहे। कल्ह असां ॿुधोसीं प्रेम रूपा ऐं अमृत स्वरूपा। इहा जंहिंखे मिली वेंदी आहे उहो सिद्ध थी वेंदो आहे, तृप्त थी वेंदो आहे ऐं अमर थी वेंदो आहे। ये टे ॻाल्हियूं हुन में अची वेंदियूं आहिनि। पहिरियों सिद्ध। हाणे सिद्ध जो अर्थ सामान्यतः इहो थी चुको आहे, जंहिं वटि सिद्धियूं हुजनि, रिद्धियूं सिद्धियूं हुजनि, हवा में उॾामण जी सिद्धि, नंढो थियण जी सिद्धि, मन जी ॻाल्हि ॼाणण वठण जी सिद्धि। पर वास्तव में सिद्धि अखर इन खां बि पुराणो आहे। वो पुराणो अखर हिन शइ खे ॾिनो वियो, करामातुनि खे ॾिनो वियो। त असली अर्थ छा आहे सिद्ध जो? सिद्धीअ जो अर्थ आहे का शइ उहा थी वञे जेका थी सघे थी। जीअं बिज हिकिड़ो वृक्ष ठही वियो त हिनखे चइबो सिद्ध थी वियो। जेका हुनजी संभावना आहे, जेका संभावना आहे उहो थी वञे त सिद्ध पूर्ण थी वियो। संतन महात्माउनि में हिकु भाषा हलंदी आहे, अखाड़नि में ख़ासि कर जेके अखाड़े जा साधु संत ईअं ई रहंदा आहिनि बिना परिवार जे, उन्हनि जे विच में हिकु भाषा हलंदी आहे। रोटी बि पाण ई ठाहींदा आहिनि साधु संत। त चांवर जीअं ठाहिबा आहिनि त तव्हां छा चवंदा आहियो? चांवर अगरि ठही वञनि त सिझी विया, सिझी विया। साधु चवंदा आहिनि सिद्ध थी विया। क्यों बेटा, चावल सिद्ध हो गए? ईअं छो त हुते सुठी भाषा हलंदी आहे। हालांकि एक्टिंग बि हूंदी आहे, सभिनि लाइ नथो चवां। परंपरा त ॾाढी सुठी आहे, पर असां ॾिठो आहे कि उनजी देखा देखी हाणे एक्टिंग बि शुरू थी वई आहे। बेटा सीताराम बोलो, भली भली डंडो खणी कंहिंखे मारिनि पर चवंदा सीताराम, सीताराम हो गया। अखर सुठा ॾाढा असांजा सिंधी संत बि सिखी विया आहिनि, असां बि सिखी विया आहियूं ॾिसी ॾिसी करे कि इहा भाषा हलंदी आहे हुते। सिद्धि हिक ई हथ सां रोटी ठाहिबी आहे संतनि जे विच में, ऐं ईअं शुरू न थी वञिबी आहे। तव्हां वांगुरु कुझु नियम थींदा आहिनि मर्यादा जा। उनजो अर्थ त सुठो आहे, पर हाणे असां नोट कयो आहे नाटक वधीक थींदो आहे। एक्टिंग सहजता न आहे, पर हिकु परंपरा थी वई आहे। ठीकु आहे, त उन में चवंदा आहिनि सिद्ध। दाल ठही वई त दाल सिद्ध थी वई। रोटी खा ईअं न चवंदा कंहिं संत खे, प्रसाद पाओ। अखर ॾाढा सुठा, जलेबियूं बि त ईअं ई कंदियूं आहिनि, अखर ॾाढा सुठा। और संतों कहाँ से, भली घर में विढ़ंदा हुजनि, पर आप कहाँ से संतों? मन तो नहीं चल रहा, प्रकृति ठीक है घर की,
त अखर त सिखी वियो आहे माण्हू एक्टिंग, त उहो मूंखे इन करे थो सम्झाइणो पए कि उते इहे चवंदा आहिनि चांवर सिद्ध थी विया। सिद्ध चांवर कंहिंखे चइबो? न वधीक ॻरियल हुजे न कचो हुजे, ऐं रधण ॼण खां पहिरीं त बिल्कुलु सख़्तु हूंदो आहे, उहो सिद्ध न चइबो। ऐं ॾाढो उनखे गरम करे हू लही ठाहे छॾिजे, उनखे बि सिद्ध न चइबो। सिद्ध कंहिंखे चइबो? हिकु उहा अवस्था जो उहो कठोर मां नरम बि थी चुको आहे पर पूरी तरह नष्ट बि कोन थियो आहे, हिकु उपयोगी थी चुको आहे, इनखे छा चइबो? सिद्ध। भगत सिद्ध थी वेंदो आहे, परिपक्व न उहो कचे चांवर वांगुरु कठोर हूंदो आहे, माना संसारी न हूंदो आहे कठोर, मोह में आसक्त जड़ न हूंदो आहे, ऐं न कोई बिल्कुलु ॻरी करे ख़तमु थी करे मोक्ष प्राप्त कंदो आहे, हू विच में हूंदो आहे। भगत न मोक्ष में वियो न संसारी रहियो, हू संसार में बि आहे ऐं संसार खां मथे बि आहे, परिपक्व थी वियो, मेच्योर थी वियो, उनखे चइबो आहे सिद्ध। असली अर्थ न जो इहो आहे, नरम थी वियो, मुलायम। भगत कोमल थी वेंदो आहे, मुलायम, मन सां कोमल। परिपक्व जंहिं संसार खे बि सुञाणे वरितो ऐं अहंकार में बि न आयो, ज्ञान जो अहंकार बि कोन कयईं, संसार खे सुञातई, मेच्योर थी वियो, भॻवान जे शरणागत थी वियो, माना ज्ञानी बि हो ऐं भगत बि थी वियो। उन मां हिकु ख़ुशबू अची रही आहे, उपयोगी थी वियो आहे सॼे संसार जे लाइ, उनखे चइबो सिद्ध। त भगत सिद्ध थी वेंदो आहे, सिद्ध। शक्तियूं भक्तियूं कोन अची वेंदियूं आहिनि, कोई चमत्कार ॾेखारे सिद्धि करे न, पर कॾहिं कॾहिं भॻवानु अची करे पंहिंजे भगत जे लाइ कोई चमत्कार ॾेखारे सघे थो, इहा ॿी ॻाल्हि आहे। भगत बि वाइड़ो थी वेंदो आहे कि मां त कुझु कयो ई कोन्हे, ही कंहिं कयो? संत एकनाथ ऐं संत ज्ञानेश्वर, इहे ॿई वञनि पिया केॾांहुं, रस्ते ते हिननि खे ॾाढी उञ लॻी, चारों तरफ़ रेगिस्तान जो माहौल, राजस्थान। थोरी देरि खां पोइ हिननि खे हिकिड़ो खूह नज़र आयो, खूह। उन खूह में झांके ॾिसनि त ॾाढो हेठि पाणी, 100 फुट खां बि हेठि पाणी। ज्ञानेश्वर ज्ञानी हो ऐं सिद्धियूं बि हुयूं हुनखे, वो सूक्ष्म रूप धरे करे अंदरि हलियो वियो खूह में, ऐं अलाए कीअं पाणी पी करे ॿाहिरि बि अची वियो। हाणे एकनाथ खे त कोई सिद्धि बि ॾींदी कोन हुई, ज्ञानेश्वर चए थो बसि इहो ई राम राम कंदो रहिजी वञिजांइ, कृष्ण कृष्ण जा गुण ॻाईंदो रहिजी वञिजांइ, सिद्धि हासिल कई कान। हू कुझु जवाबु न ॾेई सघियो, बसि मासूम थी करे बीठो रहियो त उहो खूह जो पाणी धीरे धीरे मथे अची वियो। न एकनाथ जे लाइ जल मथे अची वियो, एकनाथ जा त घोड़ा वेही विया जल पीते। इनखे चइबो अथव भगत जी सिद्धि। पाण कुझु कोन कयूं, भॻवानु अची वियो उनजी सपोर्ट में। भॻवानु इहे ॾाढा दफ़ा भगतनि सां थियो आहे। तुलसीदास खे घणेई दफ़ा माण्हू चवंदा हुआ तो ही चमत्कार कयो आहे, हू चवंदो न भाई मूं कुझु कोन कयो आहे। हिकिड़े मुर्दे खे जीअरो कयो हो तुलसीदास, केवल कन में राम चयईंसि त हुनखे उतां उन समय जे बादशाह घुरायो, चयईंसि तूं चमत्कार ॾेखार। तुलसीदास जी मूंखे ईंदो ई कोन्हे, मां को मदारी थोरी आहियां,
त पोइ तो कीअं चमत्कार ॾेखारी, चई कुझु न माण्हू को राम चयो हुनजे कन में त कोई विश्वास ई न पियो करेसि, ईअं थी नथो सघे, तोखे सिद्धि आहे, तोखे मंत्र आहिनि। तुलसीदास चए न भाई, मूंखे भॻवान जी केवल ओट आहे, मां हुनजी शरण में जीअंदो आहियां। हू चाहे त मारे, चाहे त बचाए, चाहे त मूंखे मथे चाढ़े, चाहे त किराए, इहो हू कंदो आहे सभु। जंहिंजो भाग भलो भॻवान कंदो, तंहिंखे अहमक छा इंसान कंदो। जंहिंजे सपोर्ट में भॻवान अची वञे, हा पोइ हू सोच में पइजी वेंदो कि हीउ ॾाढो शातिर आहे। भॻवान अगरि पंहिंजे भगत जे सपोर्ट में कुझु अहिड़ो करे वठे खेल, त उन भगत जा दुश्मन छा सम्झंदा आहिनि, हीउ ॾाढो शातिर आहे, हीअ चाल हलंदो आहे। पोइ हू वरी सॼी एनर्जी लॻाए छॾींदा आहिनि भगत सां निपटण में। हू सोचे ई कोन सघंदा आहिनि कि हिन जे पुठियां भॻवानु आहे, हिनखे पंहिंजी का सिद्धि कान्हे, हिनखे चइबो आहे सिद्धि, असली सिद्धि इहा। ऐं ॿी ॻाल्हि, जेका हूअ सिद्धि हूंदी आहे न, जेका तपस्या करे हासिल कबी आहे सिद्धि, उनजो प्रयोग जीअं ई कयोसीं तीअं ई घटिजी वेंदी आहे, उनजी शक्ति घटिजंदी वेंदी। ऐं भगत जी सिद्धि उहा कोन घटिजंदी आहे, छो त उन थोरी ॾेखारी सिद्धि, उहो त भॻवान ॾेखारी आहे सिद्धि। त हिन करे कॾहिं भगत सां न उलझिजो। भगत त कुझु कोन कंदो, उहो त भॻवान जे भरोसे पियो थो हले, पर भॻवान कोन सहन करे सघंदो। थींदो राखो, थींदो थींदो राखो, थींदो मुंहिंजो प्रभु राखो, थींदो लहर निलोदन में मूंखे हूं पंहिंजो हथड़ो ॾींदो। थींदो राखो, थींदो थींदो राखो, थींदो मुंहिंजो प्रभु राखो, थींदो लहर निलोदन में मूंखे हूं पंहिंजो
पंहिंजे भगतनि जी सार लहे थो परमात्मा। त यन लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। भगत खे 3 शयूं हूंदियूं आहिनि। सिद्धि, उहो सिद्ध थी वेंदो आहे, सिद्ध। ॿियो अमृतो भवति, भक्ति अमृत स्वरूप आहे, इहो त असां ॿुधोसीं। भगत अमर थी वेंदो आहे। अमर कीअं थींदो आहे? शरीर सां न, शरीर त नाशवंत आहे। हिकु त इहो अर्थ आहे कि हू पंहिंजे शरीर जे छटण खां पोइ बि उनजो नालो क़ाइमु हूंदो आहे। जीअं गुरु ग्रंथ साहिब में भगतनि जी बाणी अॼु बि ॻाई थी वञे, कबीर, सैनो, सदनो, इन्हनि सभिनी खे अॼु बि 500 साढा 500 साल थी विया, यादि थो कयो वञे। सुखदेव मुनि, तव्हांखे लॻंदो अञा 500 साल थिया आहिनि, 1000 सालनि खां पोइ भुलिजी वेंदा कबीर खे? न, सुखदेव घणो पुराणो आहे, उद्धव घणो पुराणो, ऐं उन्हनि खां पुराणा राजा अम्बरीश। भगत अमर थी वेंदो आहे। अमर संसार में त अमर हूंदो आहे। हिकु त शेर आहे कि कलाकार कॾहिं बि मरंदो कान्हे, कलाकार कॾहिं बि मरंदो कान्हे। उहो त मरण खां पोइ बि पेमेंट जे इंतज़ार में वेठो हूंदो आहे, ख़बर में। ईअं कुझु शेर आहे, पाए जाते हैं, पेमेंट के इंतज़ार में पाए जाते हैं, ईअं कुझु आहे। उहो अमर न। भगत कीअं अमर थी वेंदो आहे? नाले सां। हीअ त संसार जे दिलुनि में वसंदो आहे, माण्हुनि जे दिलुनि में हूंदो आहे। ऐं पाण किथे हूंदो आहे? पाण स्वरूप सां भॻवान जे धाम में हूंदो आहे भगत। शरीर सां न, हाणे पंहिंजे दिव्य स्वरूप सां अमर थी वेंदो आहे भगत। हिकु शेर आहे, इब्तिदा वो थी कि जीने के लिए मरता था मैं। कवि तो चए जीअण लाइ एॾो कुझु कंदो हुउमि जो मुंहिंजे लाइ जीअण सभु कुझु हो, कि मूंखे मृत्यु न अचे। त जीअणो आहे, उन लाइ मरंदो हुउमि, जीअण लाइ मरंदो हुउमि। थींदो आहे न, कोई पैसे लाइ मरंदो आहे, कोई पद जे लाइ, कोई कुर्सीअ जे लाइ मरी वेंदो, कोई कंहिं शइ लाइ। त ही जीअण लाइ मरंदो हो। चए थो शुरूआति त ईअं हुई कि मां जीअण लाइ मरंदो हुउमि, माना मरंदो कोन हुउमि, जीअण लाइ हर कोशिशि कंदो हुउमि। ऐं इंतिहा ये है, हाणे आख़िरी में ईअं स्थिति थी वई आहे, इंतिहा ये है कि मरने की भी हसरत ना रही। पहिरीं जीअण लाइ मरंदो हुउमि, पोइ वरी जीअण जी इच्छा न रही, त छा मरण जी इच्छा रही? न, चए थो न जीअण जी इच्छा रही न मरण जी इच्छा रही। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि अथव। जेके चवंदा आहिनि न जीअण जी इच्छा कान्हे, उहे निराश थी चुका आहिनि, उहे निराश थी चुका, उन्हनि जो ईगो हर्ट थी चुको। उहो त जरा सी ॻाल्हि ते बि ॾाढा माण्हू चवंदा आहिनि हाणे जीअण जी इच्छा ख़तमु थी वई। उहे ईअं ई चवंदा आहिनि। हिकु ॿुढी माई रोज़ु चए, भॻवान हे काल मूंखे त हाणे खण, मां हिन घर मां परेशान थी वई आहियां, मूंखे तव्हां खण। त इहे मींहुं पियो पए त हिकु भैंसो में उनजे घर जे ॿाहिरि को अची बीह रही, भाई बरसाति खां बचण लाइ। सिंग खणींदी आहे न मेंह, त ईअं कंदिल ओॾे पई दर ॾे, त ॿुढीअ थोरो ॾिठईं, मेंह ॾिसणु आयसि, सोचियईं यमराज त कोन अची वियो, मां हींअर चवां ई पई कि मूंखे खण हितां। त चएसि थी, अरे वञ, मां कोन पई यादि कयां तोखे, पर मेंह वञे ई न। त चएसि थी, अरे मां इन करे पई सॾु कयां कि घर जा ॾाढा कम पिया आहिनि, उहे थोरा कम
चवां त जेको चए न मूंखे जीअणो कोन्हे त उहो थी चुको निराश, उहो या त अहंकार ते चोट लॻसि। पर भगत छा चवंदो आहे, जीअणो बि कोन्हे मरणो बि कान्हे, न जीअण जी इच्छा रही न मरण जी इच्छा रही। जेसि ताईं आहियूं आनंद सां जीअं वेठा आहियूं, भक्ति कंदासीं। मृत्यु अची वई त मना कोन कंदासीं। मेरे मन आनंद मरण ही ते पाइए पूरन परमानंद। त वरी ॿुधो शेर, रोज को न को शेर ईंदव भक्ति सूत्र में। इब्तिदा वो थी कि जीने के लिए मरता था मैं, इंतहा ये है कि मरने की भी हसरत ना रही। मूंखे मरण जी बि हाणे इच्छा कान्हे। तो तव्हां चवंदा कंहिंखे हूंदी आहे इच्छा, त इन पुठियां लिकल अर्थ इहो अथव कि जीअण जी बि इच्छा कान्हे। हाणे जीअण जी त आहे ई कान, मरण जी बि कान्हे। ही पार थी वियो, इहो सिद्ध थी वियो, जेको बि चए थो इहो सिद्ध थी वियो, इहो भगत थी वियो। न जीअण जी इच्छा न मृत्यु जो भय। उहो ई थो करे सघे जंहिं पंहिंजा कम सभु निपटाए छॾिया, कोई पेंडिंग न रखियो आहे। जंहिं कुझु कमु, सभु हिकिड़ो ई कमु रखियो अथई, भॻवान जी भक्ति, भॻवान बसि भॻवान जूं ॻाल्हियूं। त इनखे चइबो आहे अमृतो भवति। इनखे अमृत मिली वियो। इनखे अहिड़ो छा मिली वियो जो ही अमर थी वियो, ही अमर थी वियो। अमर उनखे बि चइबो आहे जंहिंखे का कामना कान्हे, का इच्छा कान्हे, जंहिंखे कुझु खपे ई कान्हे। माण्हू जनम छो वठंदो आहे बार बार? छो त इच्छाऊं अधूरी रहिजी वेंदियूं आहिनि, उहे जनम वठाईंदियूं आहिनि। त हाणे जंहिंखे इच्छाऊं आहिनि ई कोन संसार जूं, उहो अमर थी वियो न, उहो वरी ईंदो ई कोन। आवागमन मिटावे सोए, उहो आवागमन जो उहो सभु मिटाए छॾियो। उन पंहिंजो अहंकार बि नाश करे छॾियो। अहंकारिता आहे वॾी अड़चन। अहंकार नाश थी वियो त मृत्यु थी वई, पर अमर थी वियो। स्वरूप सां अमर, स्वभाव सां अमर, शरीर सां या मन सां थोरे। त ॿियो छा आहे? अमृतो भवति। टियों आहे तृप्तो भवति। उहो तृप्त थी वेंदो आहे। जीअं जलेबी चवंदियूं आहिनि, तिरपत थी वियसि। अखर त सुठा सुठा सिखी ईंदियूं आहिनि न, इहे सोचींदियूं आहिनि हिननि खे कहिड़ी ख़बर आहे, ऐं सच में कंहिंखे ख़बर हूंदी कोन्हे हुनजो मतिलबु। पोइ मां अची पकड़ियो हुन जे हिकु अखर खे। हिकु माई रुगो हिकु दफ़ो चयईं कि मां पंहिंजे जलेबी सत्संग में तिरपत थी वई आहियां। हिकु दफ़ो चयईं, पोइ जॾहिं मूंखे मिले त चवांसि तिरपत थी विया। त उनजी ॾेराणी असांजे सत्संग में ईंदी आहे, उनखे पई चएसि कि मूंखां छो पुछंदो आहे बार बार तिरपत थी वई आहे, मूंखां छो पुछंदो आहे, ॿिए बि त हूंदियूं आहिनि। मां चई अची फाथसि छा? त पोइ हुनजी ॾेराणी चई मूंखे, त चयोमांसि भाई तिरपत हीअ थी आहे त इन खां ई पुछिबो न कि तूं कीअं तिरपत थी वई, तो तोखे छा मिली वियो, असांखे सम्झाए थोरो, हू कर एक्सप्लेन। हू चवंदी मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, मां त मिड़ई ईअं चई ॾिनो, तो ईअं ई चई ॾिनो त अलाए घणनि खे तो भ्रमित कयो न। माना तूं ईअं ई पई थी चई, हेॾनि सालनि खां हेॾा सवे माण्हू भ्रमित थी विया, तूं ईअं ई पई चई। त असां छाजे लाइ शुरू कयो आहे इहो अभियान? इहे जेके ईअं ई पिया था चवनि न, इहे हाणे या त चुप थियनि या त पोइ हीअं चवनि, ईअं ई न, हीअं ढंग सां चओ, तथ्य सां ॻाल्हाए, किथे लिखियलु आहे ईअं ॿुधाए कि हीअ ॻाल्हि हिते लिखियलु आहे, इन करे मूं चई, ऐं जेको अनुभव हुजे उहो चओ। तिरपत थी वई आहे, पोइ छो थी भिटकी, छो थी पिनी? तिरपत थींदियूं आहिनि इहे बि, इनजी तृप्ति अलॻि आहे। भगत खे कहिड़ी तृप्ति थींदी आहे? उनखे कुझु ईअं लॻंदो आहे कि मां भरियल आहियां सांसारिक शयुनि सां, न मां ईअं ई फुल भरियल आहियां, फुल चार्ज आहियां। भॻवान जी
जी भक्ति जो सत्संग ॿुधी करे घर वञा तो तो मूंखे आनंद तो अचे, इनके चइबो आहे तृप्ति। जे रोटी खाइबी आहे त तृप्ति ईंदी आहे ऐं पुष्टि ईंदी आहे, तुष्टि ऐं पुष्टि ऐं तृप्ति। तीअं सत्संग ॿुधी करे असांखे तृप्ति ईंदी आहे ऐं जेको तृप्त थी वेंदो आहे उहो शांत करे वेंदो आहे। उहो हिक खे कोन चई ॿुधाईंदो आहे, भ्रमित कोन कंदो आहे। आनंद न थी आयो आहे त हिन जे करे ॿियनि खे थोरो आनंद अची वेंदो, ॿियो छा, चई थोरी ॿुधाईंदो। सत्संग ॿुधी करे हिन खे ईअं लॻो कि मूंखे भोजन मिली वियो, आत्मा खे भोजन मिली वियो, त उनजी प्रसन्नता सॼे घर में फैलिजी वेंदी आहे, ॿियनि खे बि आनंद ईंदो आहे उनजी उपस्थितीअ सां। हिननि वांगुरु थोरी कि घर परेशान थी वेंदो आहे सॼो, इहा कहिड़ी तृप्ति आहे। सॼो घर अतृप्त थी वञे, सॼो घर डिस्टर्ब थी वञे, तुंहिंजी कहिड़ी नकली तृप्ति आहे इहा। ऐं हीअ उहा तृप्ति आहे जेका कॾहिं भरजंदी कान्हे, सांसारिक। पर भगत त तृप्त थी वेंदो आहे केवल भॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधी करे, भॻवान जूं कथाऊं ॿुधी करे, भॻवान जी वाणी ॿुधी करे। इनखे चइबो आहे तृप्ति। या ईअं सम्झो उनजी आशा ख़तमु थी वई, सांसारिक कामना ख़तमु थी वई, उनखे संसार में कुछ खपे ही कान, उनके सत्संग ॿुधी करे आनंद पियो थो अचे। अमृत नाम परमेश्वर तेरा, जो सुमरे सो जीवे, जिसनो कर्म परापत होवे, सो जन निर्मल जीवे। अमृत नाम परमेश्वर तेरा, जो सुमरे सो जीवे, जिसनो कर्म परापत होवे, सो जन निर्मल जीवे। अमृत नाम परमेश्वर तेरा। पार ब्रह्म हुआ सहाई, पार कथा कीर्तन सुखदाई, गुरपुरी की वाणी, जप आनंद करो नित प्राणी, प्राणी। अमृत नाम परमेश्वर तेरा, जो सुमरे सो जीवे, जिसनो कर्म परापत होवे, सो जन निर्मल जीवे। अमृत नाम परमेश्वर तेरा। हर साचा सिमर
गुर चरणी मन लागा, गुण गावत अच्युत अविनाशी, मन दिन हर रंग जागा, मन इच्छे सोई फल पाए, हर की कथा सुहेली, आद अंत बधनाल कको, सो प्रभ होवा बेली, बेली अमृत नाम परमेश्वर तेरा, जो सिमरे सो जीवे, जिसनो कर्म परापत होए, सो जन निर्मल जीवे, जिसनो कर्म परापत होए, सो जन निर्मल जीवे। अमृत नाम परमेश्वर तेरा, तृप्तो भव अमृतो भव सिद्धो भव भवति, ये असां ॿुधासीं। 5 नंबर सूत्र आहे, यत् प्राप्य न किंचित वांछन्ति, न शोचति न द्वेष्टि न रमते, नोत्साही भवते। एतिरा अची विया 3-4 लक्षण ॿिया बची विया भगत जा। पहिरियों आहे, कंहिं वस्तुअ जी इच्छा न हूंदी आहे भगत खे, कंहिं बि सांसारिक वस्तुअ जी चाहना न, छो त जंहिंखे भगवान जी चाहना हूंदी, जेको भगवान खे चाहींदो, उहो सांसारिक नंढियुनि वस्तुनि खे कोन चाहींदो। जंहिंखे वॾो सुख मिली वियो, वॾो रस मिली वियो, उहो नंढनि नंढनि इहे बि भ्रामक सुख संसार जा, इन्हनि में कोन फासींदो। जेके पोइ वरी दुख बि ॾींदा आहिनि, संसार जा सुख पोइ दुख ॾींदा आहिनि, उहे उन्हनि जी इन में दिलचस्पी कोन हूंदी आहे। उनखे संसार जी काई वस्तु न खपे, बस इच्छा ई न हूंदी आहे। उन लाइ शयूं व्यर्थ थी वियूं। जंहिं लाइ आम इंसान मरंदो आहे, भगत जे लाइ उहे शयूं व्यर्थ थी वियूं। रविदास छो हीरा मोती छॾे करे जूता ॻंढींदो हो? गंगा उनजे लाइ कंगण मोकिलियो त रविदास जे लाइ प्रसन्नता इहा हुई कि गंगा मोकिलियो आहे, इन करे अनमोल आहे। उनजे हेठां ई गंगा पोत दर्शन ॾेई करे कंगण ॾिनो हो, पर उन लाइ तुच्छ हो, उन लाइ को वॾी शइ न हुई। हू त पंहिंजा जूता ई पियो सिबे ग्राहकनि जा, रविदास। त उनखे कहिड़ी शइ मिली वई हुई जो ही सांसारिक वस्तु तुच्छ थी वियूं, छॾाइजी वियूं, व्यर्थ थी वियूं। उन लाइ ज़रूरु उहा भक्तीअ में एॾी उहा आहे, शक्ति आहे जो ही शयूं छॾाइजी वञनि। एॾो उन में कुझु सार्थकता आहे भक्तीअ में। ऐं ॿियो इहो बि अर्थ आहे कि जेको भगत हूंदो आहे, जेको प्रेम कंदो आहे,
कुछ चाहींदो कोन्हे घुरण, पर ॾियणु चाहींदो आहे। उनखे जीअं सांसारिक भाषा में गिफ्ट चइबो आहे। प्रेमी प्रेमी खे गिफ्ट, जंहिंसां प्रेम कंदो आहे उनखे ॾियणु चाहींदो आहे न। इन जो मतिलबु छा आहे? गिफ्ट ॾियण जो मतिलबु छा आहे ख़बर अथव? कि मुंहिंजो जंहिंसां प्रेम आहे, मां उनखे सभु बि ॾेई छॾियां त बि थोरो। गिफ्ट जो अर्थ इहो थींदो आहे। कंजूस कॾहिं बि प्रेम न करे सघंदो। कंजूस जेको बचाइण थो चाहे शयूं, पैसा बचाइण थो चाहे, उहो केॾो बि दावा करे प्रेम जा, भक्तीअ जा, भक्ति त छॾियो, प्रेम बि नथो करे सघे उहो। पर तव्हांखे मिली वेंदव घणेई भक्तीअ जा दावा कि मां शिव खे मञींदो आहियां, मुंहिंजी भक्ति आहे सची, ऐं घरां 10 रुपया बि कोन निकिरंदा आहिनि शिव जे लाइ। सची भक्ति, सचे प्रेम में सभु लुटाइण में बि ईअं लॻंदो आहे कि तुच्छ, कुझु ॾिनो ई कोन्हे, इहो तुच्छ हो। ब्राह्मण के घर में ईंदो हो त विधान आहे असांजे हिंदू शास्त्र में कि उनखे दान बि ॾियो ऐं वरी दक्षिणा बि ॾियो। कॾहिं कयो अथव? 2 दफ़ा भेटा ॾिनी अथव कॾहिं कंहिंखे? ॾिनी अथव कॾहिं? नियम 2 दफ़ा जो अथव। हिकु त ॾिनोसीं, ॿियो वरी इन करे ॾिबो कि तव्हां हू पहिरियों स्वीकार कयव, उन लाइ धन्यवाद। तव्हांजी महानता आहे। असांजो धन अलाए कीअं आयो आहे, गृहस्थीनि जो अलाए कहिड़े ज़रिए आयो आहे। असांजी भक्ति कान्हे, असां वटि त्याग कान्हे, उहो तव्हां वटि आहे। तव्हां भॻवान जे लाइ था जियो, ब्राह्मण या संत, त ही तव्हां भेटा वरितव, इहो त थियो दान। असांजो 9 हिसो या जेको बि हिसो, ॿियो हिसो वठो, ही तव्हांखे ॾियणो ई आहे असांखे, वठो। पर तव्हां स्वीकार कयव हीअ दक्षिणा उन जी, इनखे चइबो आहे दान दक्षिणा। कि असांखे अहंकार न थिए ॾियण जो, हुन स्वीकार कयईं, ई उन जो दक्षिणा। त जॾहिं प्रेम हूंदो आहे न, त माण्हू लुटाईंदो आहे कि ही कुझु बि कोन्हे हिनजे अॻियां। हुनखे इच्छा कोन हूंदी आहे, हुनखे भगत खे चाहना कोन हूंदी आहे, सांसारिक कामनाऊं कोन हूंदियूं आहिनि। हालांकि ख़ुशी थींदी आहे उनखे जॾहिं भॻवानु उनखे पहुचाईंदो आहे। धन्य भगत जीअं चयो आहे, दाल सीधा मांगऊं पीउ, हमरा ख़ुशी करे नित जीव, पनिया चादर नीका, अनाज मांगऊं सतसीका, गऊ भैंस मांगऊं लावेरी, एक ताजन तुरी चंगेरी, घर की कीहन चंगी, जन धना लेवे मंगी। धनो भगत मंगे तो, मंगतो थी करे तोखां घुरे तो, दाल सीधो गाय में घी, जूतो चप्पल सभु पियो थो घुरे भॻवान खां। त पोइ छा भगत कोन्हे छा धनो? छो त भगत कुझु वस्तुअ जी चाहना ई न कंदो आहे। भगत घुरे थो भॻवान खां, पर इन शर्त ते न कि ॾेई करे तूं हलियो वञ। हू तो घुरे कि तूं त हुज, तूं त सदाई रहो, ही खपई त ॾे, न खपई त न ॾे, तूं हुज, खपई त ही ॾे, मूंखे संसार में रहण लाइ खपनि, मां ॿिए कंहिंखां कोन घुरंदुमि। तूं बि न ॾींदे त मां तोखे छॾे भक्ति कोन छॾे ॾींदुमि। इहो भाव सम्झिजो। माण्हू त अहिड़ा हू कया आहिनि कि धन्य भगत बि त घुरियो आहे ॿिए सां, हुनजी लिस्ट हेतिरी नंढड़ी ऐं तूं पंहिंजी लिस्ट ॾिठी अथई, ही बि कर इच्छा पूरी, हे बि कार्ज तोखे करिणो अथई, जॻह बि तोखे ठाराए ॾियणी अथई, ऐं उनखां पोइ भक्ति न कंदी उहा। जॻह ठाराए करे ॾेखारींदी कंहिंखे, साहेड़ियुनि खे, ग्रुप खे, पंहिंजे ग्रुप जी साहेड़ियुनि खे। त ॾाढो फ़र्क़ु अथव। मतां चओ कि धन्य घुरियो आहे त असां छो न घुरूं, फ़र्क़ु आहे। त हू पहिरीं त हुनखे कंहिं शइ जी, वस्तुअ जी चाहना कोन हूंदी आहे, का कामना कोन हूंदी आहे। हुनखे हा कामना हूंदी आहे भॻवान जे सत्संग जी, भॻवान जी कथा जी, भॻवान जी, इहा हुनखे चाहना हूंदी आहे।
तो उनके का सांसारिक कामना कोन हूंदी आहे। अॻिते वधूं, सम्झी आहे न एतिरो। सांसारिक कामना कोन हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं चाहना रखंदो आहे, उनखे कामना न चइजो। सांसारिक कामनाऊं उहो थींदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे उहे, हीअ इच्छा पूरी थिए। ऐं हिकिड़े संत चयो आहे, कृपालू जी महाराज, कि इच्छाऊं ॿिनि प्रकारनि जूं ई थींदियूं आहिनि सांसारिक बि, जड़ या चेतन। जड़ माना जेके निर्जीव वस्तु आहिनि, गाॾी, मोटर, कार, कपिड़ा, सोन, मकान, इन जी चाहना जड़। ऐं चेतन, पुट जी प्राप्ति थिए, ज़ाल मिले, प्रेमी मिले, प्रेमिका मिले, इहो चेतन, चेतन जी इच्छा। ॿई त इच्छाऊं आहिनि, पर हीअ अलॻि आहे। भगत ई सांसारिक हुन में न फासंदो आहे, भॻवान जी चाहना कंदो आहे। हलो हिते हिकिड़ो भॼन ॻाए करे यादि पियो थो अचे, चाहना हूंदी आहे भगत खे हीअ वारी। दिल जिया चाहना थिया पंहिंजी यार जो, 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 कोलो गुलाम थिया गुरु दरबार जो, कोलो गुलाम थिया गुरु दरबार जो, दिल जिया चाहना। प्यासी दिल मुझी साईं प्यार जी, दिल सां करिया सदा शेवा दरबार जी। प्यासी दिल मुझी साईं जे प्यार जी, दिल सां करिया सदा शेवा दरबार जी। आहियां मां असुल खां थधियूं मन ठार जो, दिल जिया चाहना थिया पंहिंजी यार जो, दिल जिया चाहना। पास शर्मा पवा चिंता निहरात या, केसर ही मुझी इहा फिक्रात या। पास शर्मा पवा चिंता निहरात या, केसर ही मुझी इहा फिक्रात या। लीलावंती माथ किल आया संसार जो, दिल जिया चाहना थिया पंहिंजी यार जो, दिल जिया चाहना।
बाक़ी 5 नंबर सूत्र आहे अध में रहिजी वियो। कोशिश त इहा कयो न कि सूत्र त कंप्लीट करे हलंदा। हाणे छा वांदा आहियो त पुराणो यादि रहंदव। त हिते पाण विराम था ॾियूं, वरी सुभाणे मिलूं था।